जय झूलेलाल। अॼु मां तव्हां सभिनीनि खे हे ॿुधाईंदुमि कि मां फ्रीडम खे कहिड़े नज़रिए सां ॾिसंदो आहियां। छा त सुहिणी ऑडियंस वेठी आहे। हिकु ॾींहुं मां रस्ते तां लंघंदे हिकिड़े अंकल खां पुछियो, अंकल छा मां तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछां? त अंकल चई, हा पुटु पुछ। मां अंकल खां पुछियो, अंकल हाणे जे टाइम में तव्हां हिकिड़ा भारतीय नागरिक आहियो, त पोइ छा तव्हांखे हाणे फ्रीडम आहे? अंकल 5 मिंट सोचण लॻा। मूंखे लॻियो अंकल फ्रीडम जे बारे में सॼो स्पीच ॾेई छॾींदा। पोइ अंकल मूंखां पुछनि, पुटु फ्रीडम माने छा? मूंखे हेॾो बुरो लॻियो कि पुछो ई न। मां अंकल खे ॿुधायो, अंकल फ्रीडम माने आज़ादी, त पोइ छा तव्हांखे हाणे आज़ादी आहे? त पोइ अंकल मिंट ताईं पंहिंजी वाइफ ज़बान में सभु ॿुधाए छॾियो। हलो जोक्स अबाउट। पोइ 15 अगस्त जे ॾींहुं पंहिंजे सॼे घरनि वारनि सां गॾु वेही करे टीवी जे साम्हूं लाल किले में असांजे देश जो झंडो लहराईंदो ॾिसी करे हेॾो गर्व थींदो आहे कि हुनखे चई नथा सघूं। असांजा फ्रीडम फाइटर्स जीअं कि नेताजी सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, महात्मा गांधी जी, अञा घणेई फ्रीडम फाइटर्स आहिनि जंहिं असांजी फ्रीडम, असांजी आज़ादी जे लाइ लड़ा, असांजी आज़ादी जे लाइ पंहिंजी क़ुर्बानी ॾिननि। हुन सभिनीनि खे मुंहिंजो दिलि सां सल्यूट आहे। असां वांगुरु घणेई सिंधी भाउर भेनर जंहिं पंहिंजो नालो काए न काए क्षेत्र में रोशन कयो अथनि, जीअं कि पॉलिटिक्स, बिज़नेस, फिल्म इंडस्ट्रीज़, स्पोर्ट्स, अञा घणेई क्षेत्रनि में। हिन सभिनीनि खे बि मुंहिंजो सल्यूट आहे। जय हिंद, जय झूलेलाल।